नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे मिठी का खबर ॾींदा रहो। क़ौमी अवामी तहरीक थरपारकर जो इजलास ज़िले सदर शाहनवाज़ हिंगोर जो जी सदारत में मिठी में थी गुज़रियो, जंहिंमें थरपारकर में बलदियाती इलेक्शन में भरपूर हिस्सो वठण ऐं मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि लाइ काउंसलर मुक़रर कया विया ऐं 7 रुकनी इलेक्शन कमेटी जोड़ी वई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त वतन दोस्त धुरियुनि सां इस्लाह मुसलत करे मिठी सिटी जे 15 वार्डनि ते काउंसलर मुक़रर कया वेंदा। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मिठी शहर ऐं ॿियनि शहरनि में मिठी पाणी जी सख़्त खोट आहे। पाणी टैंकर माफ़िया शहरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ताज़ो म्यूनिसिपल कमेटी जे टेंडर में मनपसंद कॉलोनियुनि खे नवाज़ियो वियो आहे। पीपी जी नाअहली करप्शन करे इदारा तबाह थी रहिया आहिनि। थर कोर में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिं करे थर में ख़ुदकुशियूं वधणु तशवीशनाक अमल आहे। क़ौमी अवामी तहरीक इन अमल जी मज़म्मत करे थी ऐं घुर थी करे त थरकोल कंपनियुनि खे पाबंद कयो वञे त थर जे नौजवाननि खे रोज़गार फराहम कयो वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 6 तालुक़नि जा इजलास कोठाया वेंदा ऐं यूनिटनि जूं मीटिंगूं कोठायूं वेंदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।